अस्सलाम वालेकुम। अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे त जेका शख़्सियत असां सां गॾु स्क्रीन ते मौजूदु आहे उहा कंहिं बि तारुफ़ जी मुहताज न आहे। पाण तमामु वॾो कमु उन्हनि जो ख़ासि तौर ते हेल्थ में आहे ऐं पाण सेनेटर डॉक्टर करीम अहमद ख्वाजा साहिबु ऐं वाइस चेयरमैन बि आहिनि हींअर असांजा सिंधी अदबी बोर्ड जा। साईं जा असीं तासुरात रिकॉर्ड कंदासूं। साईं तमामु वॾी महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं तव्हां हिकिड़े घणे ज़माने खां बोर्ड सां तालुक़ु तव्हांजो आहे, तव्हांजो अचणु वञणु आहे, बोर्ड जा किताब जेके आहिनि तव्हीं पढ़ो पिया, हिकिड़े अरसे खां तव्हां मेंबर बि आहियो ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह तव्हां वाइस चेयरमैन बि आहियो। जेके दोस्त तव्हांखे ॾिसनि पिया उन्हनि खे तव्हां ॿुधाईंदो त सिंधी अदबी बोर्ड जी तारीख़ बाबति ऐं अॼोको दौरु अव्हां कीअं पिया ॾिसो? महिरबानी अदा, तव्हां मूंखे टाइम ॾिनो। सभ खां पहिरीं त मखदूम सईद ज़मा जा थोरातायूं जो हुन मूंखे एतमाद कयो ऐं वाइस चेयरमैन जे लाइ नामज़द कयो। ऐं सिंधी अदबी बोर्ड लाइ असांजे लाइ हिकिड़ो ऑनर आहे। सिंध जे लाइ असांजे लाइ इज़त आहे ऐं मान आहे जो इहो 1941 में जेको आहे सो इहो इदारो ठहियो ऐं असांजी जेका फस्ट पार्लियामेंट हुई 1937 में जेको इलेक्शन थियो ऐं उन जी रेज़ोल्यूशन जे तहत इहो जेको आहे सो इदारो ठहियो ऐं इन में इलाही क़दावर इल्मी शख़्सियत रहिया आहिनि, जंहिंमें मखदूम तालिबुल मौला बि आहे, साईं मीरा मोहम्मद शाह वारा आहिनि ऐं साईं मखदूम जमील साईं बि आहिनि। जी हा। हाणे मखदूम सईद ज़मा बि आहिनि, अमीन फ़हीम जी बि ब्लेसिंग्स रहियूं आहिनि ऐं ॿिया जेके बि हिते सेक्रेटरीज़ रहिया आहिनि या चेयरमैन रहिया आहिनि उन जी वॾी ख़िदमतूं आहिनि। हमीद आख़ुन साहिबु आहे ऐं ॿिया जेके बि दोस्त आहिनि। त असां लाॻापा जेको आहे सो जेके बैनुल अक़वामी इदारा आहिनि, मुल्क आहिनि या जेको आहे सो उन्हनि सां लाॻापा उन्हनि खे विज़िट करायूं त उहे अची करे ॾिसनि ऐं इहो हिन में पाकिस्तान जो बि फ़ाइदो आहे, सिंध जो बि फ़ाइदो आहे। त असांजी ओल्डेस्ट सिविलाइज़ेशन आहे उहो सही माना में इंट्रोड्यूस थिए। ॾिसो जदीद जेको आहे सो दौर में जेके गुज़िरियल 200-250 साल जो दौर तव्हां ॾिसो था, उनमें नेपोलियन बोनापार्ट सभ खां पहिरीं जॾहिं इजिप्ट आयो, मिस्र में आयो, हू पाण सां गॾु साइंसदान वठी आयो, राइटर्स वठी आयो, कल्चर जा जेके सो माहिर वठी आयो, राइटर्स वठी आयो ऐं उन जेको आहे सो इजिप्शोलॉजी स्टार्ट कई हिते मिस्र में। ऐं पोइ अॻिते हली करे असांजा जेके ॾाह जेके माण्हू हुआ, मसलन ग़ुलाम अली अलाना साहिबु जॾहिं 1960 में वियो त इजिप्ट में, त हुन इहो आइडिया हुन ज़हन में आयो त हिते जेको सिंधियोलॉजी ठहे। ॿिया बि दोस्त बि हुआ, उन्हनि जो बि आइडियाज़ हुआ। त हाणे मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त असां हिन खे इंटरनेशनलाइज़ कयूं। मखदूम साहिबु इन चीज़ ते सहमत कनि था ऐं ॿिया दोस्त बि, त हिन खे इंटरनेशनलाइज़ कंदासीं। ॾिसो असांजा जेके ट्रांसलेशन्स ठहियूं आहिनि, यकीनन ठहियूं आहिनि इंग्लिश खां सिंधी में, पारसी खां सिंधी में, अरबिक खां सिंधी में, कुझु फ्रेंच किताब ठहियूं हूंदियूं। पर असीं चाहियूं था त जेके ॿिया इंटरनेशनल लैंग्वेजिस आहिनि, जंहिंमें स्पेनिश आहे, फ्रेंच आहे ऐं जैपनीज़ आहे, रशियन लैंग्वेज आहे, जैपनीज़ ऐं पंहिंजो चाइनीज़ आहिनि, इन्हनि सभिनी खे ट्रांसलेट कजे। हिंदी मां ट्रांसलेशन्स थियणु खपनि, तामिल लैंग्वेजिस में ट्रांसलेशन, बंगला लैंग्वेज में खां सिंधी में ट्रांसलेशन्स थियणु खपनि। त इहो इंशाल्लाह दोस्तनि सां ब्लेसिंग्स रही त हिन खे इंटरनेशनलाइज़ कंदासीं हिन इदारे खे। जी साईं। साईं सिंधी अदबी बोर्ड में हिकिड़ो वॾो पीरियड मखदूम तालिबुल मौला साहिबु रहनि था, तव्हां हुनजो ज़िक्र बि कयो। मखदूम जमील साहिबु साॻियो ई ख़ानदानी तसलसुल आहे। हींअर मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिबु असांजा चेयरमैन आहिनि। साईं जे दौर में हींअर लॻभॻि 300 किताब छपजी चुका आहिनि, जंहिंमें रिसाला मौजूदु आहिनि। हाणे रिसाला बाक़ाइदा अचनि पिया ऐं हिकिड़ी मख़सूस बजट मां पाण मशीन वठी ॾिनऊं त हाणे छपाई जेका बि आहे उहा सिंधी अदबी बोर्ड में अंदरि थिए, कमु ॿाहिरि न वञे। छो त कमु ॿाहिरि वञे पियो त लेट थिए पई, हाणे बाक़ाइदो मशीन ते उहो थिए पियो। इन बाबति तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे को कुझु ॾिसो ॻाल्हि ॿुधो, पंहिंजो मखदूम तालिबुल मौला त पंहिंजो घरु ॾिनो हो। बिल्कुलु। ऐं मखदूम साहिबु लाइक़ माण्हू हो, अदीब हो, शाइर हो ऐं उहो पंहिंजे हड़ मां वड़ मां ॾेई करे हिन इदारे खे हलायो। इहो हिकिड़ी तारीख़ आहे। उन खां पोइ वरी उनजा फर्ज़ंद पंहिंजो साईं जमील साईं, जी हा। उन खां पोइ जेको आहे सो साईं सईद ज़मा ऐं साईं जमील साईं वारनि इलाही कमु कयो। हिते ग्रांट्स खणी आया, जेके कंस्ट्रक्शन ठहियूं
ऐं यकीननि सही ज़मा साहिबु 300 किताब छपाया आहिनि। ऐं मुंहिंजो ॿियो टेन्योर उन सां गॾु हिते बोर्ड में आहे। ऐं मूं पाण हिन दफ़ा रेज़ोल्यूशन पास करायो जेको आहे सो हुन जेके बि कमु कया आहिनि हिते कंस्ट्रक्शन कया आहिनि या ग्रांट्स खणी आयो आहे या जेको आहे सो किताबूं छपियूं आहिनि, त उहो जेको हाईएस्ट पाकिस्तानी जेके अवॉर्ड्स आहिनि जी जेके ॾींदा आहिनि प्रेसिडेंट तरफ़ां, उहो उनखे मिलणु खपे। निशान इम्तियाज़ जी, समथिंग जी। लाइक दैट। इहो रेज़ोल्यूशन ई मूं पास करायो। त बिल्कुलु जमील ज़मा खे अॻे साईं खे मिली चुका आहिनि ऐं सही ज़मा खे मिलणु खपे। जेके कनि था ख़िदमत उनखे मिलणु खपे। 300 किताब छपाइनि था, ॿी नाला कोन था वठो, उहो जेको आहे सो कुझु कोन था कनि, अवॉर्ड्स था खणनि। जी हा असांजो जेको सिंध जो जेको माण्हू आहे उनखे उहो हिते आहे ख़बर कान्हे या कोशिशि नथा कनि। त बहरहाल हुनजी ख़िदमतूं आहिनि ऐं इंशाअल्लाह हीउ जेको पंहिंजो हिनखे इंटरनेशनलाइज़ साईं चेयरमैन आहे उनजी क़यादत में ई हिनखे इंटरनेशनलाइज़ कराईंदासीं। ॿियूं जेके ज़बानूं आहिनि उन जा हिते ट्रांसलेशन कराईंदासीं। असांजी शयूं उन ज़बान में ट्रांसलेशन थींदियूं। असांजी कोशिशि आहे त इंटरनेशनलाइज़ थिए। इंशाअल्लाह कामयाबु थींदासीं। जहिड़े नमूने इजिप्शियोलॉजी इंटरनेशनलाइज़ थी वई आहे, त असां सिंध खे बि इंटरनेशनलाइज़ कंदासीं, सिंधी कल्चर ऐं लैंग्वेज खे ऐं सिविलाइज़ेशन खे। वॾी महिरबानी साईं। थैंक यू सर।